हा सुल्तान, पहिरियों आवाज़ ॻाल्हायो, ख़बर पए तव्हांजो रायो छा आहे? अकबर खान आलम खान जी चालाकिन असांजो कंध झुकाए छॾियो आहे। असां त कंध खणी घुमण जहिड़ा ई न आहियूं रहिया। हिन में मुंहिंजी कहिड़ी चालाकी हुई? तो पंहिंजे सौट खे चोरे असांजी भेण खे घरां कटरायो। जेतिरो ॾोह मुंहिंजे सौट जो आहे न, ओतिरो ॾोह तुंहिंजी भेण जो बि आहे। असां ज़बरदस्ती तुंहिंजी भेण खे कोन्हे भॼायो। जेकॾहिं ॿई बराबरि जा ॾोही आहिनि त ॿिन्हिनि जी सज़ा मौत आहे, मौत। पोइ ही ॻाल्हियूं छाजे लाइ? जेकॾहिं तव्हां ख़ुदा जे ख़ौफ़ खां डिॼो था त पोइ उन्हनि खे ख़तमु मां कंदुसि, मां। बस सुल्तान, बस बस। जेकॾहिं तोखे पंहिंजो फ़ैसिलो ई करणो हो त उते ई करे अची आ। हित थियण जी तोखे ज़रूरत कान हुई। हाणे जॾहिं छोकिरो ऐं छोकिरी हित अची विया आहिनि, आउं उन्हनि खे माराईंदुसि कोन। अदा वॾा, इहो इंसाफ़ न चइबो। जेकॾहिं अॼु असां हिननि खे ज़िंदा छॾे ॾिनो, सुभाणे इहो साॻियो क़दम वरी को ॿियो खणंदो। पोइ त अदा वॾा, ईअं त हिन ॻोठ में भॼण जो रवाज पइजी वेंदो। मां त चवां थो हिन ॿिन्ही खे अहिड़ी सज़ा ॾिजे जो ज़िंदगी भर वरी को अहिड़ो क़दम न खणे। अरे बाबा, ॿिनि ज़िंदगियुनि जो सवाल आहे, ॿिनि ज़िंदगियुनि जो। अहिड़नि मासूमनि खे कोंदे तव्हांजा हथ कोन कम था? असांजे अंदर में बाह भरी रही आहे, बाह। उहा बाह तॾहिं विसांबी जॾहिं ॿिन्हिनि जा लाश तड़पंदे ॾिसंदुसि। मारो भई पंहिंजी भेण खे मार, असां पंहिंजे सौट खे मारण कोन ॾींदासीं। जेकॾहिं छोरी मरंदी न त छोरे खे बि ज़िंदा रहण कोन ॾींदासूं। मुंहिंजे सौट खे हथ त लाए ॾेखार, जे मां तुंहिंजी नस्ल तबाह न कई न। तूं असांखे हथ त लाए ॾेखार। जेकॾहिं पंहिंजे सौट खे ज़िंदा ॾिसणो अथई त पोइ असांखे मारे छॾ। बाक़ी जेकॾहिं असीं ज़िंदा आहियूं त पोइ तुंहिंजे सौट खे ज़िंदा कोन छॾींदासीं। कोन छॾींदा, ही ज़ालिम असांखे कोन छॾींदा। तुंहिंजी ऐं मुंहिंजी ज़िंदगीअ जो ही आख़िरी ॾींहुं अथई। जेकॾहिं तोसां प्यार करण जी सज़ा मौत आहे त सुधरी मूंखे मौत बि क़बूल आहे। हिकु चकर त छा, जेकॾहिं 1000 चकर बि अहिड़ी सज़ा ॾींदा तॾहिं मां तोसां प्यार कंदो रहंदुसि। सदोरी, कंदो रहंदुसि मां तोसां प्यार। मां मरण नथी चाहियां, नथी मरण चाहियां। मां मरण त मां बि नथो चाहियां सदोरी। मां बि तोसां गॾु ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थो। प्यार कयो आहे सदोरी, मूं तोसां प्यार कयो आहे। सोचियो हुयुमि त हितां निकिरी शहर हलिया हलंदासीं ऐं सॼी ज़िंदगी उते गुज़ारींदासीं। पर असांजी क़िस्मत में विछोड़ो लिखियल आहे। न सदोरी, न विछोड़ो न आहे। जेकॾहिं गॾु ज़िंदगी गुज़ारे नथा सघूं त गॾु मरी त सघूं था न। बस बस, सब्र खां कमु वठो। तव्हां सां इंसाफ़ थींदो। इंसाफ़ इंसाफ़ इहो आहे त अॼु जो अॼु इन ॿिन्हिनि खे पूरो कयो वञे। सुल्तान, इन में अव्हां जी बि कुझु ग़लती आहे। गुज़रियल ॻाल्हियुनि खे छॾियो, तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। जेकॾहिं न मुंहिंजो फ़ैसिलो ॿुधणु चाहियो था त ॿुधो। आलम खान अव्हां सभिनी खे आगाह करे चुको हो। जेकॾहिं आलम खान अव्हां खे आगाह न करे हा न त समूरो ॾोह आलम खान मथां आयो वञे हा। इन करे हाणे जेतिरो ॾोह आलम खान जे सौट वरियाम जो आहे, ओतिरो ॾोह अव्हां जी भेण जो बि आहे। इन करे छोकिरे छोकिरे जी पहिरीं ग़लती सम्झी माफ़ कयो वञे ऐं ॾंड में आलम खान खां 10 लख रुपया भराया वञनि, छो त अव्हां जी बदनामी थी आहे। अकबर खान असांजी इज़त लखनि में वापसि कोन ईंदी। ॾंड में असांखे आलम खान खां संग वठी ॾियो, संग। न सुल्तान, न, संग चटीअ में कोन मिलंदो। हा, बाक़ी जेकॾहिं छोकिरे ॿीहर अहिड़ी ग़लती कई त पोइ मां तव्हांखे आलम खान खां 2 संग वठाईंदुसि। हिन वक़्तु आलम खान वटि हिकिड़ो ई संग आहे, पंहिंजी भेण जो। ॿियो संग आलम खान पंहिंजी निकाह बदल ज़ाल जो। बकवास बंद कर। तूं बि बस कर। वे सुल्तान,
तूं बि वेह वेह सुल्तान वियो बस कयो ख़ुदा जे वास्ते बस कयो अरे बाबा असांजो ॻोठु अमन जो घर आहे मां नथो चाहियां त अवां ॿिन्ही धुरियुनि जी दुश्मनी जे करे असांजे ॻोठ जो सुकून ऐं अमन बर्बाद थी वञे बस कयो हाणे घणो थियो कुझु सम्झण जी कोशिशि कयो अरे बाबा छो पिया पंहिंजी ज़िद ऐं अना जे करे हिन ॻोठ जो अमन ऐं सुकून बर्बाद कयो को ख़्याल त कयो इहो फ़ैसिलो हिकु तरफ़ो आहे अकबर खान जेकॾहिं फ़ैसिले खे हिकु तरफ़ो सम्झो था न पोइ बि अव्हांखे मुंहिंजे फ़ैसिले जी इज़त रखणी पवंदी सुल्तान सुल्तान यारादे वॾे जी इज़त कर मूंखे ॾिस ठीकु आहे राणा खान असां ज़हर जो वटो पीअण लाइ तयारु आहियूं न ई तव्हां छोकिरी खे मारींदो ऐं न ई वरी आलम खान जे सौट खे मारण जी कोशिशि कंदो हिक ॿिए जे मुंहुं चढ़ंदा रहंदासूं किथे था असां पाण खे रोके सघूं अॼु खां पोइ आलम खान वारा तव्हांजी घिटीअ मां कोन लंघंदा ऐं न ई तव्हां वरी आलम खान जी घिटीअ ॾांहुं रुख कजो बाबा ही जेको कुझु बि थियो आहे न उनखे हिते जो हिते ई दफ़न करे छॾियो कंहिंजी बि ज़बान ते इहा ॻाल्हि ॿीहर ॿुधण में न अचे हीअ रुगो सुल्तान खान जी न बल्कि सॼे ॻोठ जी इज़त जो सुवाल आहे आलम खान न्याणियूं मेल करे वठी अव्हां जे दर ते ईंदो अव्हां खां माफ़ी बि वठंदो ऐं 10 लख रुपया जुर्माने तौरु अव्हां खे अदा कंदो बस हाणे पंहिंजनि दिलनि मां नफ़रत खे ख़तम करे छॾियो बाबा जेकॾहिं अव्हां पाण में खीर खंड नथा थियणु चाहियो तॾहिं पंहिंजे दिलनि मां कीने ई बुग़्ज़ खे कढी छॾियो अरे बाबा तव्हां सभिनी खे ख़ुदा जो वास्तो आहे अल्लाह जो वास्तो आहे तव्हां सभिनी खे त हिन ॻोठ खे दोज़ख न बनायो बाबा ठीकु आहे अकबर खान असां तव्हांजो मान रखंदे सभु कुझु विसारे छॾींदासीं असांजे तरफ़ां का बि अगराई न थींदी आलम खान वारनि मां कंहिं बि अगराई कई ऐं उनजे सौट अहिड़ो को ॿियो क़दम खयो त उन जे बदिले में असां तव्हां खां बासंग वठंदासीं मां बि पंहिंजे वाइदे ते क़ाइमु रहंदुसि सुल्तान आलम खान बाबा अव्हां खे मुंहिंजे फ़ैसिले ते अमल करणो पवंदो रेसा आलम खान मरी त सघे थो पर तव्हांजी ज़बान खे कॾहिं कूड़ो कोन कंदो वसाई वसाई ॻाल्हि खे सम्झ छा थियो उस्ताद छा थियो छा ते जज़्बाती थी बपुर भञी न विझी राबर इन छोरी जो मूंसां काटो पिटो यो परियां सां के भॼी वई आस्ते उस्ताद आस्ते जे सुल्तान वारनि ॿुधी वरितो न त खल पुठी था लाहे छॾींदई अरे सुल्तान कानो तुझी तोखे ख़बर न आहे ज़ाहिद वॾो ज़हरीलो आहे ज़हरीलो जंहिंखे चक पाए रत चीसे मारेसि त पोइ रहज़न थी रहज़न मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई राबर कहिड़ी ॻाल्हि यार इहो सतोरे वियाम पकड़िजी कीअं पिया उन जी क़िस्मत असां भला छा था करे सघूं क़िस्मत जो चक्कर आहे अॻे वरियाम जो बि हाल कोन छोरी बि वञी अंधे सां इश्क कयो जॾहिं असां जॾहिं मोतबर सां इश्क करे हा अरे आस्ते उस्ताद ज़ाहिद आस्ते उन ॾींहुं वारी ॻाल्हि विसरी वई अथई राबर शुक्र आहे कंहिं बेइज़ती थींदी कोन ॾिठो न त तॾहिं त मां तोखे चवंदो आहियां न उस्ताद पंहिंजो वात बंदि रखंदो कर बंदि अरे बस हाणे बस भला त पुराणा नान थींदा ज़ाहिद बि ज़हरीलो आहे ज़हरीलो जंहिंखे चक पाए रत चुसे मारे ये सुल्तान ॾो वेंदो किथे सत कोने पर बचे रहता मालिक साईं जा लख एहसान जंहिं वरिया मूंखे नई ज़िंदगी बख़्शी करोड़े कुर्बोन मालिक जा जे मुझे बचड़े खे मौत जे मुंह मां बचाए वतो चाची हाणे को ख़ैर कढ तंहिं करे मूंखे अहिड़ी वरी मुसीबत न अचे लख घोरे छॾियां पंहिंजे पुट जे सिर मथां हाणे 10 लखनि जो सोचो वरियाम त हिकु थक सां धाणा ई कढी छॾिया त पोइ ठीकु आहे ॾियूं था ज़मीन खे लोॾो तकड़ न करे सोट वरियाम त इहो ई संग सुल्तान वारनि खां 2 लख में वठो
पर हाणे छा थियो संग में कोन मिलियो अजा 10 लख फूक थी विया बचोले जी हाणे कुझु पैसा खणी ऐं पंहिंजे पुट मथां घोरे मिसकिन ॿारनि में विराए ऐं ॿुध देगड़ो भत जो मिठो करे ऐं उहो बि ग़रीब मिसकिन ॿारनि खे खाराए। संभाल पंहिंजी छोरी खे जंहिं असांजो कंत सॼे ॻोठ जे अॻियां झुकाए छॾियो आहे। छा वाकई तव्हां हिनखे ज़िंदा छॾींदो या वरी खॾ खोटे कयूंसि घर में दफ़न? हिन बदबू खे असां घर में कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदासीं। जेकॾहिं तव्हां हिनखे नथा मारियो न त मां हिनखे पूरो थो कयां। मासी मासी मुझे बचा मासी मासी मुझे बचा मासी 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 मुझे बचा मासी। अब खुदा जो वास्तो थई मां चवां थो विच मां हटी भले थी ही बादशाह पीरे जी झोली थई मुड़ी वन। मां चवां थो विच मां हटी भले थी पतीअ सां गॾु तोखे भी न पूरो क्या। मुड़ मुड़ खुदा जो वास्तो थई मुड़। संभाल पंहिंजो पान खे मल्हार संभाल हाणे सॼो ॻोठ न खिलाए। हिन खां वधीक असां ते माण्हू कीअं खिलंदा था। दादा मूंखे छॾ मूंखे। मासी मुझे बचा अदिति रे मुड़ दादा मूंखे। अब हे कुरान जो वास्तो थई हिन खे ॾिसी मुड़ी वन। जेकॾहिं हीअ ज़िंदा आहे मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि मां पंहिंजो पाण खे। छॾ अदा मूंखे बस कर छॾ मूंखे अदा अदा मल्हार संभाल पाण खे यार। घटि में घटि न भले साईं खे त ॾिस हे सभु कुझु विसारे छॾ विसारे छॾ सभु कुझु। जेकॾहिं ॿी अहिड़ी ग़लती कई न त असां तोखे कोन झलींदासीं। मारे छॾींदा मासी मुझे मारे छॾींदा मल्हार मुझे मारे छॾींदा मासी। कोन मारींदा तो मुझी अमर कोन मारींदा जेसिताईं मां जीअरी आहियां। न मासी मासी मुझे मारे छॾींदा बस हाणे बस वठी वञे असां अंदरि कयांसि न मां पूरो। हल सोचो हम तो बबड़ भड़की पवंदा पर इन कुत्ती अब सहा न मारिया। अदा साईं सुल्तान पंहिंजी भेण खे ज़िंदा कोन छॾींदो। गुराम छोरीअ खे मारण सां छा थींदो? मज़ो त तॾहिं हो जॾहिं सुल्तान आलम खान जे सौट खे लेटाए हुजे। अदा साईं मल्हार बेवकूफ़ माण्हू आहे। जेकॾहिं हुन जे मथां तव्हां हथ रखंदव त हू ॿिन्ही खे लेटाए रखंदव। खैर गुर अदा खैर गुर किथे पराए घर साणे चक्कर में इहो टांडो असांजे घर मथां न अची किरे। जेको थियो खूब थियो हाणे सभु कुझु विसारे अकबर खान जो सोचो अकबर खान जो जिते असांखे बहाना फ़ाइदो मिलण वारो आहे। सुल्तान मरे या सुल्तान जी आकहे आलम मरे या आलम जी आकहे भला उन्हनि जे मरण सां असांखे कहिड़ो फ़ाइदो। वसाई ॻाल्हि खे सम्झ। जेसीं ताईं आलम खान ज़िंदा आहे असां अदा अकबर जी मिल्कियत ते कब्ज़ो नथा करे सघूं। जीअं ई आलम खान सिर खोड़ियो मां दे अकबर खान खे ख़त्म करे उन जी सॼी मिल्कियत ते कब्ज़ो करे वठंदुसि। लाज़मी न आहे जो अकबर खे मारे उन जी मिल्कियत मथां कब्ज़ो कयो वञे। जेकॾहिं तो मुंहिंजे भाउ लाइ उतां संग कढी वरितो त अधु मिल्कियत छोरी ॾाज में खणी ईंदी। बाक़ी अदा पंहिंजी हयातीअ में त पंहिंजी छोरीअ जो संग असांखे कॾहिं बि कोन ॾींदो। टे छोरियूं वियारे वेठो आहे उन्हनि खे भला तरह त न खाईंदो न। लाज़मी आहे किथे न किथे हुन जो ॿार लाहींदो। पोइ हिकिड़ी छोकिरी असांखे छो नथो ॾे? हिकु न हिकु ॾींहुं मां इन छोरियुनि जो निकाह गौराम सां ज़रूर कराईंदुसि।
मूंखे अकबर खान जी छोकिरनि मां सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकिड़ी दुआ जो सां खपे, बस ॿियो कुझु बि न। दुआ खे हाणे सिर्फ़ तूं दुआनि में यादि रखंदा, बाक़ी अकबर खान हाणे संग खां सिर्फ़ ॾींदो इहो अंगूठो। वस वस आई वस अणमुदाए तो वस, अहिड़ो वस जो न फुड़ी न वॾ फुड़ो, असल ॻड़ो ई ॻड़ो। आलम खान, सुल्तान वारनि ॾे हली वञण सां अव्हां जो कद बि नंढो कोन थींदो, जेकर तव्हांजे 2 कदम भरे वञण सां ॿ मासूम जानियूं बची वञनि थियूं, त बाबा इन खां वधीक ॿियो कहिड़ो नेकी जो कमु थी सघे थो? ॿुधाए त पोइ बाबा कुझु पंहिंजी ज़िद खे पासीरो रखी करे पाण सां 2 टे न्याणियूं वठी करे सुल्तान वारनि खां माफ़ी वठी अचो अॼु राति पुट। बाबा साईं लाज़मी आहे त मां वञा, चाचा सावण खे मोकिलिया, पोइ थी ईंदो। बाबा तुंहिंजो वञणु लाज़मी आहे, भले पंहिंजे चाची खे साण करे हलियो वञे उते, पर तुंहिंजो वञणु लाज़मी आहे। बाक़ी रही ॻाल्हि ॾंड जी, त उहो सुल्तान खे मां पाण ॾींदुमि। ख़ैर आहे, तव्हां मूंखे फसल मां थोरा थोरा करे पिया ॾिजो। ठीकु आहे बाबा साईं, तव्हां चओ था त मां वेंदुसि। बाबा साईं मां नथो चाहियां त इन मसाले जे करे को खूनी तकरार जनम वठे। जाड़ा वञी पंहिंजी भेण सां मिल ऐं उनखे सम्झाइसि त किथे उन जूं छोरियूं बि सुल्तान जी भेण वारो कदम न खणनि। सुठो त इहो अथसि त उन्हनि जो ॿार लाहे छॾे, हिकिड़ी जो ॿार खणी असीं बि खणंदासीं। अम्मा, जेकॾहिं मुंहिंजे लाइ रिश्तो वठो था न, त पोइ दुआ जो वठिजो, दुआ जो। अरे अप्पा, दुआ मिले या बददुआ? त पोइ इहो सॻो सोर त तुंहिंजो रिश्तो अकबर खान जे घरां ते। हाय हाय, अप्पा पोइ त तूं अॼु जी वेंदे। अड़ी जादो अदीअ जे मिल्कियत में अखियूं न विझ, ज़मीन उथली पवंदी, आसमान टुटी पवंदो, पर अदी असांखे रिश्तो घर किस कोन ॾींदी। बाबा, जेकॾहिं पुफीअ खां मुंहिंजो रिश्तो न कढियो न, त पोइ मां बि तव्हांखे हिन घर में रहण कोन ॾींदुसि। पोइ खण बंदूक, भरे हण चाड़े खे, करेसि ढींगो ई ढेरी। बाबा रिश्तो न मिलंदो, मां मथो त पंहिंजो कोन पाड़ींदुसि न। ॻाल्हि ॿुध जाड़ा, जे इहो रिश्तो तो पंहिंजी भेण जे घरां न कढियो न, त मुंहिंजी बि ख़बर अथई या जिन छॾई भूत छॾई, पर जादो जी न छॾे। ख़बर आहे मूंखे, ख़बर आहे। हाणे घणियूं हे नसीहतूं न कर, वक़्तु आयो न त रिश्तो बि इहो कढी वठंदासीं। भले हिननि खे माफ़ करे छॾे, पर मां कोन कंदो सानी। जो दरिया तूं ॾिस, वञनि था सुल्तान वारनि खां माफ़ी वठण। आलम खान जड़े मस्त उठ जे नक में नाकेली सिर्फ सुल्तान ही विझी सके थो, ॿिए कंहिंजी जाइ न आहे। गुराम, हाणे सुल्तान भली आसमान फाड़े विझे, पर पटकी जेका लहणी हुअसि सा त लही वियसि न। इन जो प्लान सुल्तान वारा जरूर कंदा। ये न सोच जाए त फैसले खां बाद में हू घर जी कुंड में वेही रहंदा। वॾा निर्जा माण्हू त ये सुल्तान वारा फोटा ॾिस जाए तू, ये आलम खान वारनि खे रत जा ॻोढ़ा रवारींदा। ख़ैर ॾिसूं था केरु थो कंहिंखे रत जा टुकर खाराए। हा त हलो, भले हिननि खे माफ़ करे छॾे, पर मां कोन कंदो सानी। बस हाणे बस, तॾहिं ते लड़ी आयल कुत्ते जी बि असां इज़त कंदा आहियूं।
पुट लफ़्ज़नि जा तीर हणण छॾे ॾे घर आए महिमान जी इज़त करे। छाजा महिमान आहिनि दुश्मन आहिनि असांजा दुश्मन। हे त रहिस जे करे असां चुप करे विया आहियूं। बाक़ी इन्हनि जो ॾोह माफ़ी जे लाइक़ न आहे। जेकॾहिं मुंहिंजो सोट इहो कदम न खणे हा त अॼु आलम ख़ान जो कदम झुकियल न हुजे हा। ही पटको मेड़ थी सुल्तान, वरी असां अहिड़ी ग़लती कोन कंदासीं। दादा हीअ पोती मेड़ अथव, असांजे छोकिरे जी ग़लती माफ़ करे छॾियो। पहिरियूं ग़लतियूं तव्हांखे सभु माफ़ कयूंसीं। ॿीहर जेकॾहिं असांखे कंडो बि लॻो त तव्हांखे बंदूक खणण में देर न कंदासीं। असां तरफ़ खां ॿीहर वरी अहिड़ी ग़लती कोन थींदी। तव्हां हाणे वञी सघो था। मां तव्हांखे घणो बर्दाश्त नथो करे सघां। मायूं वठी आया ऐं पंहिंजी जान छॾाए हलिया विया। ऐं असां हाणे ॻोठ में कहिड़ो कंध खणी घुमंदासीं। नंढे वॾे जूं आङुरियूं खजबूं ऐं चवंदा ही वञनि था उहे जंहिंजी भेण भॼी वई। आङुर खणण वारे जी मां बकल खां ॿांह वटे छॾींदुसि। कंहिं कंहिं जा वात बंदि करे कंहिं कंहिं जा कंदव। तव्हां हाणे हिन वाक़िए खे विसारे छॾियो। ईअं सम्झो तव्हां को बुरो ख़्वाबु ॾिठो जेको वयो गुज़री। हाणे जेकॾहिं इन ॻाल्हि खे तव्हां दिलि ऐं दिमाग़ में रखंदो न त कॾहिं सुख जी ज़िंदगी न गुज़ारे सघंदो। चाचा असां कोशिश कंदासीं। जेकॾहिं इज़तदार माण्हू जी इज़त हली वञे त उहो कंध मथे करे घुमण जहिड़ो बि न रहंदो। पोइ बि असां कोशिश कंदासीं। बूटो न मारी सुल्तान, वो तो समझो आलम खान जे सोट खे मारे तू पंहिंजे मुंहं काराण धोंदे। बस कर राणा खान, बस कर। एतिरा बेगैरत असां बि न आहियूं। आलम खान असांजे दर ते नियाणियूं वठी आयो, इन करे असां ख़ामोश थी वियासीं। आलम खान तो ऊंदाही में पंहिंजूं नियाणियूं वठी आयो हो, पर तव्हांजी इज़त त ॾींहं जे उजाले में सतराज जे साम्हूं बदनाम थी हुई। वक्त अचण ते इहो बि प्लान कबो राणा खान। ईअं न सम्झ त मुंहिंजे दिलि ते लॻल ज़ख़्मनि जा घाव भरिजी वेंदा। अहिड़ो त प्लान कंदुसि जो ॾिसण वारनि जा लिंग ई कंडारजी वेंदा। सुल्तान वो वक्त अलाए कॾहिं ईंदो, असांखे उन वक्त जो इंतज़ार आहे। इहो जल्द ॾिसंदे गोराम त आलम खान ऐं उनजो खानदान पंहिंजे घर खे लॻंदड़ बाह में सड़ी रख थी वेंदा ऐं उन्हनि जा लाश दफ़नाइण जे क़ाबिल न रहंदा। इहो धमाको तूं जल्द ॿुधंदे। काॾे पुट? होटल ते बाबा। न पुट, सुल्तान वारनि जा ज़ख़्म ताज़ा आहिनि। मां तोखे अकेलो ॿाहिरि वञणु कोन ॾींदुसि। बाबा फ़ैसिलो थियल आहे, छा उन खां पोइ बि हू फ़ैसिले भञकड़ी कंदा छा? पुट इज़त जो सुवाल आहे। हूअं त खणी अकबर खान वारनि ज़ोर रखी तोखे बचाए विधो, पर जॾहिं हो तोखे ॾिसंदा त ॾर अछे कपिड़े ते रत जो टिको। बाबा साईं जॾहिं मां हुनजे रुख ई न चढ़ंदुसि तव्हां अॼु ई था परेशान थियो। ॿाहिरि वञणु लाज़मी आहे या पुट? पर मां सॼो ॾींहुं अकेलो घर में वेही बेज़ार थी वियो आहियां। पर ॿाहिरि वञणु लाज़मी त न आहे न पुट। पर बाबा अकेले वञण जी का बि ज़रूरत न आहे। माठ करे घर में वेही रह। पर तव्हां वियो त मां तो तव्हां कुझु कयां। अॻ में घणनि खर्च जूं तव्हांजूं सिखियूं थी। बस कर वे बचो न, हिनखे चांहि पीआर जो मगज़ सही थिए। भॻो बीठो होटल जी चांहि पीआर, घर जी चांहि न थी वञे। हथ आयो
सदोरी ही वट पंहिंजे भाइरनि खे मानी ॾेई आ त मां पाणी भरे अचां। भाॼई मूं ते नाराज़ थींदा, तूं पाण वञी ॾेई अचेन। जेका ग़लती थियणी ही सभु थी वई, तूं केतिरो पंहिंजे भाइरनि खां नज़रूं चोराईंदी आहे। ही वट मानी ॾेई अची वञी। प्यार करे तो कोई कहे सा आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया